मई हमें ख़ज़ाएँ सफ़र छिरंगा मानाख्तो मार कमेंट्स में ज़रूर ॿुधाइने। मैं यूट्यूब चैनल आर सब्सक्राइब ज़रूर खने। बोलान पहुँचण ते हिकु ख़राब ख़बर इहा मिली त हाईवे बंदि आहे। बोलान हाईवे डोज़ान चाड़ीअ ते हादसा या गाॾियूं ख़राब थियण सबबि अक्सर बंदि थी वेंदो आहे ऐं कॾहिं कॾहिं मुसाफ़िर ऐं कार्गो गाॾियूं ॾींहंनि जा ॾींहं फाथल हूंदियूं आहिनि। छा असां सां बि ईअं थियण वारो हो? पुछियोसीं हाईवे कॾहिं खुलंदो त जवाबु मिलियो कुझु चई नथो सघिजे। भली ॻाल्हि इहा थी जो इंतिज़ामिया ऐं लेवीज़ वारा कार्गो गाॾियुनि खे हिकु साइड ते करे ॿियनि ख़ासि तौरु मुसाफ़िर गाॾियुनि लाइ रस्तो क्लियर कराए रहिया हुआ, पर पोइ बि असांखे डोज़ान क्रॉस कंदे 2 कलाक लॻी विया। डोज़ान लाहे ते गुज़िरियल ॾींहुं LPG सां भरियल टैंकर जो ब्रेक फेल थियण सबबि उन सां हादसो पेश आयो हो। ड्राइवर वॾी होशियारी ऐं दिलेरी जो मुज़ाहिरो कंदे ॿियनि खे नुक़सानु पहुचाइण बदिरां गाॾीअ खे वञी जबल सां टकरायो। बोलान कोलपुर क्रॉस कयोसीं। कुझु देरि खां पोइ कोयटा जूं हदूं शुरू थी वियूं। शाम जा 4 थी रहिया हुआ। थधि वधी चुकी हुई। कोयटा पहुचण ते सरियाब रोड जी रश असांजो इस्तक़बाल कयो। शहर में पहुचण ते सिराज बंगलाणीअ खे खयोंसीं। डॉक्टर सिराज दरिया ख़ान जो भाइटियो ऐं बादशाह ख़ान बंगलाणीअ जो फर्ज़ंद आहे। हुन ड्राइविंग सीट संभाली त साणस कचहरीअ जो सिलसिलो शुरू कयोसीं। तव्हां घणनि सालनि खां हिते आहियो? सर 15 साल थी है। कीअं आहे शहर भला कोयटा? ज़बरदस्त शहर है। अमन आहे हाणे? बिल्कुल आहे अमन। माण्हू कीअं आहिनि तव्हांजा? माण्हू भला आहिनि। ये ॻाढ़ा झंडा नज़र था अचनि हज जॻह ते। ये ईरानी पेट्रोल वारा। अच्छा, ईरानी पेट्रोल ते सस्तो आहे? जी जी 180 रुपया लीटर ले। 180 रुपया लीटर बस? अच्छा, ही पाण कहिड़े इलाइक़े में क्रॉस कयूं था? पाण हलूं पिया हाणे आहे पशीन स्टॉप। सिंधी भला पंहिंजा केतिरा आहिनि हिते? सिंधी तक़रीबन हिते आहे जी 60%। 60%? जी जी माना सॼी आबादी मां 60% कीअं हूंदो? हिते सभु सिंधी आहिनि। जेके बलोच बि आहिनि उहे बि सिंधी ॻाल्हाईंदा आहिनि। अच्छा, पोइ सिंधी में काउंट थी विया। जी जी उहो बलोच भला सिंधियुनि सां कीअं आहे हुनजो रिश्तो तालुक़ु वास्तो रवैयो? बिल्कुलु सही आहे, भाइनि जहिड़ो आहे। हिते माना बलोच जेको हिते वारो उहो बि सिंधी ॻाल्हाए थो? हिते सिंधी ॻाल्हाए थो, जीअं पाण ॻाल्हाईंदा उहो ई ॻाल्हाए थो। जीअं ॻाल्हाईंदा। कोयटा तमामु मसरूफ़ शहर आहे। हिते वॾो कारोबार थिए थो। दोस्तनि जो ख़्यालु आहे त कोयटा हैदराबाद खां नंढो शहर आहे। कोयटा मज़े बाज़े मसरूफ़ शहर अस्तें ए हंदा मज़े कारोबारी औखें मए बिरासानी ख़्याल अस्त कोयटा हैदराबाद से ख़ज़ाएँ शहर अस्तें ख़ज़ाएँ हंदा बाज़ खुलासियाँ अस्ते सां कोयटा हसीन शहर ऐं हमा हंदा सफ़ाई दी बाज़ बियो खें। किथे शहर गुंजान आहे त किथे उन जा रस्ता कुशादा ऐं ख़ूबसूरत। शहर में सफ़ाई सुथराई बि ॾिसण वटां हुई। शहर जा मुख़्तलिफ़ इलाइक़ा रोड रस्ता क्रॉस कंदे वञी चमन कोयटा रोड पहुतासीं। साईं इरफान साहब, तव्हां काफ़ी ॿियनि दोस्तनि सां बि सफ़र कयो आहे ऐं परे परे ताईं, ऐं हिन वक़्तु तव्हां सां ईअं सम्झो त करमपुर जा दोस्त डॉक्टर सिराज महमद मीर दरिया ख़ान बंगलाणी ज़ुल्फ़कार नसीराणी इल्ताफ़ लाशारी सां सफ़र करे रहिया आहियो ऐं करमपुर खां कोयटा पहुता आहियो। कोयटा खां डॉक्टर सिराज अहमद सां गॾु कुचलाक तरफ़ वञी रहिया। कीअं तव्हांखे हितां जी मौसम हितां जा जेके असांजो सफ़र तव्हां सां कीअं लॻो? सही, तव्हां पंहिंजे दोस्तनि जी ॻाल्हि कयां चवंदो दोस्तनि में 2-3 शयूं न हुजनि न त उन सफ़र में ॾाढो मज़ो ईंदो आहे। अच्छा, हिकिड़ो त दोस्त उल्टी न करे। सही। ॿियो नंबर भाड़ी न हुजे। सही। टियों नंबर ब्रेक न आणे पाण गाॾी। ठीकु आहे। अहिड़ी हिन क़िस्म जी नंढियूं ॿियो तकिड़ो न हुजे त मोटो बसि जल्दी कयो त पोइ मज़ो ईंदो आहे ॾाढो सफ़र में। अलाह जो शुक्र आहे हिन दफ़े आऊं बि तकड़ि कयां, तव्हां रिलैक्स आहियो ॾाढो। बाक़ी रहे सवाल तव्हांखे ईअं तमामु ज़बरदस्त, तमामु सुठो, तमामु बहितरीनु सोबर खिल बोग हले पई इख़लाक़ जे दायरे में। हालांकि पाण विच में ॾाढो ॾुखियो मरहलो आयो ऐं कहिड़ो पाण फातासीं हली, पर अल्हम्दुलिल्लाह वॾी हिमत सां निकिरी आया हिक ॿिए खे। ख़ासि तौरु अल्ताफ़ जेको लाशारी असांजो दोस्त नओं दोस्त थियो आहे, इनशाअल्लाह साणस माना हलंदो रहंदो सिलसिलो दोस्ती जो। उन सां बि ॾाढो ज़बरदस्त, तमामु माठीनो, महिरबानी सोबर तमामु ज़बरदस्त। हा अचो असांखे पशीन क्रॉस करे गुलिस्तान वारे इलाइक़े में बंगलाणियुनि जे दोस्त हाजी अब्दुल मालिक पठाण वटि पहुचणो हो, जंहिं असांजी दावत जो इंतज़ाम कयो हो। संदसि ॻोठु अफ़गानिस्तान बॉर्डर जे बिल्कुलु वेझो वाक़िए आहे। विच में चांहि पाणीअ लाइ बि हिकु अधु जाइ ते बीठासीं। नेठि राति जे कंहिं पहर हाजी अब्दुल मालिक जे ॻोठु पहुतासीं। संदसि पुटु असांखे रस्ते मां रिसीव करणु आयो हो। हुन पुरजोश तरीक़े सां इस्तक़बाल कयो। कुझु देरि थक भञण ऐं कचहरी करण बाद
मानी लॻी वई। अब्दुल मालिक काकड़ साहब छा हाल आहे तव्हांजो? अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जो एहसान, ख़ुशि आहिनि तव्हां ख़ुशि आहियो? ॿियो ख़ैरु ठीकु ठाक? अच्छा, हीअ माशाल्लाह तव्हां वॾो एतमाम कयो आहे। हेॾी मानी साइज़ तमामु वॾी आहे। बसि इहे त हाणे बि नंढी आहे। अच्छा, नंढी आहे? हा, इहे त हाणे नंढी आहे। छो लेडीज़ बि हाणे उहो थी विया आहिनि, मॉडर्न थी विया। अॻे ज़माने में जेको न को डबल थींदी हुई। अच्छा, हा। पर हिन सबबु छा एॾी वॾी मानी छो था मानी? तंदूर ते पचंदी हूंदी न? न तवे ते पचंदी। तए जी पत कल? हा हा। पोइ तओ त एॾो वॾो हूंदो? हूंदो। पोइ हीअ वॾी छो था पचायो? माना नंढी मानी जीअं असां वटि हले थी। बसि वार कंहिंजो पंहिंजो, पोइ तव्हां छो नंढी पचायो था? हा, इहा बि सुवालु आहे। सही आहे। अॼु असांजा दोस्त पहुता आहिनि तव्हांजा। हा, खुर बाबा पंहिंजे नसीब खणी आयो हेॾे। कीअं लॻे पियो तव्हांखे? अल्हम्दुलिल्लाह बाबा, असां त इहो ॻाल्हि न आहे। इहो त अल्हम्दुलिल्लाह असां त ख़ुशि हूंदा आहियूं। जेके महिमान अचनि था पंहिंजे नसीब अॻ में मोकिले छॾींदा आहिनि। अलाह साईं अॻ में मोकिले छॾींदो आहे। मीर साहिबु असांजो दोस्त आहे, मीर दरिया ख़ान। मीर दरिया ख़ान बुंगलानी करमपुर। असां 20 दफ़ा चए तंगी वियो, पोइ मां चवण बि छॾे ॾिनो आहे। अॼु वठी आयो ऐं वठी आयो। हे तव्हांजी महिरबानी आहे भाउ, हे हिनजी महिरबानी न, हे तव्हांजी महिरबानी आहे। पर तव्हां पाण छा कंदा आहियो? कीअं गुज़ारो थिए? असां कीअं गुज़ारो? असांजो पंहिंजे बाग़ान आहे, ज़मीन आहे अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जो। बाग़नि में छा कहिड़ा फ्रूट पोखियो? सूप, अंगूर आहिनि, हर शइ, कणक जो पोखंदा, टमाटा, गिदरा, खरबूजा, हर शइ हूंदो आहे। हिते थधि तमामु घणी हुई। टेम्परेचर 0 ते पहुची चुको हो। सीअ खां बचण लाइ कमरनि में हिन क़िस्म जी वॾी सिगरीअ जो इंतज़ाम थियल हो। सुबुह जो सवेर उथणो हो, तंहिं करे समूरी संगत जल्दी सुम्ही पई। राति जो टेम्परेचर -3 ताईं वञी पहुतो हो। ॿाहिरि निकितासीं त गाॾीअ ते बर्फ़ जी हल्की तह चढ़ियल नज़र आई। हीअ गाॾी जे मथां सिर्फ़ु बर्फ़ ॼमी पई आहे। बिल्कुलु ई ॾिसी सघो था तव्हां त हीअ केतिरी बर्फ़ आहे। हीअ सॼी बर्फ़ आहे ऐं छत ते ओहो ज़बरदस्त, वाह सुभान अल्लाह। नेरन बाद कोयटा रवानगी कईसीं। हीउ इलाइक़ो ज़िले किला सैफुल्ला में अचे थो। लॻे त को ॻोठु थो, पर आहे तालके हेडक्वार्टर। हिकु ॻाल्हि जो ज़िक्र कंदा हलूं त चमन बॉर्डर ताईं बि सिंधी ॿोली न रुॻो सम्झी वेंदी आहे, पर ॻाल्हाई बि वेंदी आहे। हीउ सूफ़ जो बाग़ आहे। सियारे में त सुकी वियो आहे, पर बहार में अलाह पाक हिननि ई सुकल वणनि खे साओ कंदो। वरी ही सुकल वण मेवा ॾींदा। वाह मुंहिंजा रब साईं, तुंहिंजो शान। हितां चमन बॉर्डर बि सफ़ा वेझो आहे। ख़ैर, चमन वरी कंहिं ॿिए भेरे। फ़िलहालु कोयटा हलिजे। शहर मां कुझु ख़रीदारी करे शाम जो 4 वॻे वापसीअ जो गियर हयोसीं। ईंदे वेंदे असांखे केतिरियूं अहिड़ियूं 10 व्हीलर ट्रकूं नज़र आयूं, जिन पुठियां पाण वारे भाऊ जलाल चांडे जूं पेंटिंग्स ठहियल हुयूं। बलूचिस्तान में बि जलाल चांडियो वॾे शौक़ सां ॿुधो वेंदो आहे। वापसीअ जो घणो सफ़र राति जे वक़्तु गुज़रियो। नेठि कंहिं पहर वञी दरिया ख़ान जे ॻोठु पहुतासीं। मई हमें ख़ज़ाएं सफ़र छिरंगा मानाख़्तो मार कमेंट्स में ज़रूरु ॿुधाइने। मैं यूट्यूब चैनल आर सब्सक्राइब ज़रूरु खनाए। मारनी दे इजाज़त आ घड़थऊं दोमी चकराम फजी बियूं नोखें स्टोरी अगाऊं सफ़र अगाऊं फुजी आ हमा टाइमा दा अला हाफ़िज़। अव्हांखे असांजो मुख़्तसिर सफ़रनामो कीअं लॻो कमेंट्स में आगाह ज़रूरु कंदा ऐं असांजो यूट्यूब चैनल इरफान बुगियो ऑफिशियल बि ज़रूरु सब्सक्राइब कंदा। वरी मिलंदासीं कंहिं नई स्टोरी कंहिं नए सफ़रनामे सां गॾु। तेसिताईं अलाह वाही।